कंदकोट में वाक़िया आगाह कई पिया। कंदकोट में बदनाम धाड़ेल टिकर सब्ज़ोई समेत 3 धाड़ेलनि जे माचण जी ख़ुशी में शहरिन पारां रैली कढी वई आहे। एसएसपी अमजद शेख ते गुलनि जी वर्खा कई वई आहे। कच्चे वारे इलाइक़े दुरानीमल थाणे जी हद में 3 ॾींहं अॻु मुक़ाबले में धाड़ेल टिकरो सब्ज़ोई, साबू सब्ज़ोई ऐं गाजू सब्ज़ोई खे मारण जी कामयाबी ते चाचड़ बिरादरी पारां झूलेलाल चौक खां रैली कढी वई आहे। सभई माण्हू गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि जे काफ़िले में लाल खान चाचड़, रईस मेंगल ऐं रईस अर्स मोहम्मद चाचड़ जी अॻवानी में धूल शरनाइण सां झुमरियूं हई वयूं आहिनि। एसएसपी अमजद शेख मथां गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराए विया आहिनि। उन मौक़े ते माण्हुनि जो चवणु हो त पुलिस जी बहितरीन कारकर्दगी सबबि सब्ज़ोई गैंग जो ख़ात्मो आयो। एसएसपी अमजद शेख चयो आहे त आवाम जे साथ सां ॾुहारियुनि जो ख़ात्मो आणिबो। सब्ज़ोई गैंग जे ख़ात्मे बाद घोटकी कंदकोट पुल जो कम वधीक आसानीअ सां कयो वेंदो। एसएसपी अमजद शेख चयो त रहियल ॾुहारी गैंग जो ख़ात्मो आणिबो। ॾुहारी हथियार फिटा करे सरेंडर कनि या मंतकी अंजाम ताईं पहुचण लाइ तयार रहनि। कंदकोट में वाक़िया आगाह कई पिया। कंदकोट में बदनाम धाड़ेल टिकर सब्ज़ोई समेत 3 धाड़ेलनि जे माचण जी ख़ुशी में शहरिन पारां रैली कढी वई आहे। एसएसपी अमजद शेख ते गुलनि जी वर्खा कई वई आहे। कच्चे वारे इलाइक़े दुरानीमल थाणे जी हद में 3 ॾींहं अॻु मुक़ाबले में धाड़ेल टिकरो सब्ज़ोई, साबू सब्ज़ोई ऐं गाजू सब्ज़ोई खे मारण जी कामयाबी ते चाचड़ बिरादरी पारां झूलेलाल चौक खां रैली कढी वई। सभई माण्हू गाॾियुनि ऐं मोटरसाइकिलनि जे काफ़िले में लाल खान चाचड़, रईस मेंगल ऐं रईस अर्स मोहम्मद चाचड़ जी अॻवानी में धूल शरनाइण सां झुमरियूं हई वयूं। एसएसपी अमजद शेख मथां गुलनि जी वर्खा करे गुलनि जा हार पाराए विया आहिनि। उन मौक़े ते माण्हुनि जो चवणु हो त पुलिस जी बहितरीन कारकर्दगी सबबि सब्ज़ोई गैंग जो ख़ात्मो आयो। एसएसपी अमजद शेख चयो आहे त आवाम जे साथ सां ॾुहारियुनि जो ख़ात्मो आणिबो। सब्ज़ोई गैंग जे ख़ात्मे बाद घोटकी कंदकोट पुल जो कम वधीक आसानी सां कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट मां धरती टीवी जे रिपोर्टर हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़ आगाह कजो। जी कंदकोट जे कच्चे वारे इलाइक़े दुरानीमल पुलिस थाणे जे पुलिस ऐं ॾुहारे विच में थियल मुक़ाबले दौरान 3 जेका बदनाम धाड़ेलनि टकरू सब्ज़ोई, साबू सब्ज़ोई ऐं गाजू सब्ज़ोई जे मारजण वारे वाक़े खां बाद में चाचड़ बिरादरी जे सभई माण्हुनि जेको झूलेलाल पंप वटि एसएसपी अमजद शेख जो इस्तक़बाल करे जेको मोटरसाइकिल जूं रैलियूं कढियूं ऐं एसएसपी मथां जेको गुलनि जी वर्खा कई ऐं गुलनि जा हार पाया। जॾहिं त जेको दोल ऐं शरनाइण सां जेको एसएसपी अमजद शेख समेत पूरे पुलिस जेको टीम जो जेको इस्तक़बाल कयो वियो। सभई माण्हू जेको रैली में शरीक हुआ। जॾहिं त एसएसपी अमजद शेख धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहा ॻाल्हि कई आहे त टकरू सब्ज़ोई, साबू सब्ज़ोई ऐं गाजू सब्ज़ोई जे मारजण खां बाद में सब्ज़ोई गैंग जो जेको उहो ख़ात्मो आयो आहे ऐं कच्चे वारे इलाइक़े में जेको ॾोह जेको उहे कंट्रोल हेठि रहंदा ऐं अॻु में ई जेको धाड़ेलनि खे जेको पुलिस जेको क़तल कयो आहे ऐं कंदकोट घोटकी पुल जेको तामीर थी रहियो आहे उन पुल जे तामीर जे कम में जेको आसानी पैदा थींदी। जॾहिं त एसपी अमजद शेख जो इहो चवणु हुयो त शहरनि पारां जेको धाड़ेलनि जे मारजण ते जेको जहिड़ी रीति ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे अहिड़ी रीति पुलिस जी जेको हौसला अफ़ज़ाई कई वई आहे। उन में पुलिस जे एहलकारनि जा हौसला बुलंद थी विया आहिनि ऐं एसएसपी अमजद शेख इहा ॻाल्हि कई आहे त असां पुलिस एहलकारनि जा हौसला उहे बुलंद आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेको कच्चे वारे इलाइक़े में जेके बाक़ाया जेके धाड़ेलनि जा टोला आहिनि उन्हनि जे ख़ात्मे लाइ बि पुलिस पारां जेको वक़्तनि बवक़्तनि ऑपरेशन वारो सिलसिलो उहो जारी रखियो वेंदो जीअं कच्चे वारे इलाइक़े खे क्लियर कराए ऐं उते जेको अमन वारो माहौल उहो पैदा करे सघिजो। महिरबानी हफ़ीज़ मलिक आगाह करण जे लाइ।